अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। सॼी सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ इलेक्शन मुहिम हलाइण जेको आहे त हिकु वॾो इम्तिहान बणिजंदो वञे थो ऐं सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि जी जेका कारकर्दगी रही आहे उन खां बख़ूबी सॼी सिंध वाक़ुफ़ु आहे त सिंध जे कंहिं बि शहर में कंहिं बि ॻोठ में किथे बि को बि तरक़ियाती कमु नाहे थियो ऐं आम भलाई जे लाइ कंहिं बि क़िस्म जी का बि स्कीम जेका हलंदड़ हुई बि उहा मुकमिल न थी सघी। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका 2018 खां बाद में जेको आहे हिकिड़ो पॉलिसी जेको आहे हिकिड़ो जेको आहे तरीक़ेकार जेको हिते ज़ाहिर कयो इहो हुयो त न हिननि पाण कमु कयो, न जेके हिननि जा जेके मुख़ालिफ़ उम्मीदवार हुया न उन्हनि जे लाइ जेको आहे अहिड़ो को माहौल छॾियो जो उहे बि पंहिंजे तक में को कमु कराए सघनि। मजबूरन जेको आहे त जेके हिन जा मुख़ालिफ़ हुया उन्हनि खे बि जेको आहे त पंहिंजी पार्टियूं ऐं पंहिंजा जेके उहे रंजो गम ऐं कावड़ जेको हुयो उहो सभु कुझु छॾे करे वापसि पीपल्स पार्टी ज्वाइन करण खां सवाइ ॿियो को रस्तो ई न बचियो। हिननि खे इहा ख़ुशफ़हमी हुई त सिंध में जेके बि असांजा मुख़ालिफ़ीन आहिनि या त उन्हनि को बि कमु नाहे कयो या त उहे सभु असां में शामिलु थी विया आहिनि, तंहिंजे करे हाणे असांजी मुख़ालिफ़त जो सवाल ई पैदा कोन थो थिए। पर जेका अवाम आहे जंहिंसां तव्हां ज़्यादती कई आहे, जंहिंजा तव्हां हक़ खाधा आहिनि, जिन खे तव्हां तकलीफ़ुनि में जेको आहे छॾियो आहे, उहा अवाम तव्हांजो हिन वक़्तु मुआसिरो करे रही आहे। जीअं गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां वठी ख़ासि तौर ते सिंध जे ज़िला कंबर शदात कोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार जेके अवामी जेके मेड़ाकनि में वञण खां ॾिनल आहिनि ऐं जे अगरि दिलि ॿधी वञनि बि सही था त उते रुसवाई खां सवाइ उनखे कुझु बि नथो मिले। जीअं ताज़ो जेको आहे त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे मीर नादर ख़ान मक्सी PS 14 जो जेको उम्मीदवार आहे ऐं मज़बूत जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो जेको आहे त अॻवान जेको सम्झियो वञे थो ऐं नुमाइंदो सम्झियो वञे थो, उनखे कुबो सईद ख़ान में जेको आहे त नंढड़ा जेके ॻोठ जा माण्हू आहिनि ॻोठ अब्दुल वहाब खोसो जा जेके ॻोठाणा हुया उन्हनि घेरे वरितो। साईं असांजे ॻोठ में बिजली कोन्हे, असांजे ॻोठ में रस्तो कोन्हे, तव्हां हेतिरो वक़्तु किथे कमु कोन कयो आहे। या उन खां अलावा शदात कोट में अगरि किथे कंहिं कार्नर गॾिजाणियुनि में अगरि विया बि आहिनि त उते बि जेको आहे माण्हुनि साॻिया सवाल खया आहिनि त उते जेको आहे त असांजो मीर नादर ख़ान मक्सी पारां जेको आहे त माण्हुनि खे इहो दिलासो ॾिनो वियो त 8 फरवरी खां बाद में ऐं पैसा जारी थियल आहिनि, पोइ कमु शुरू कराया वेंदा। माना वरी बि हिकु दफ़ो ॿीहर लॉलीपॉप ॾेई मथे ते हथु फेरे ॾटो ॾियण जी कोशिशि कई वई आहे। तव्हांखे अगरि कमु करण जी नियत आहे, तव्हां अगरि सम्झो था तव्हां को बि कमु न कयो आहे त हिन वक़्तु तरीक़ेकार इहो हुजणु खपे त जिन जिन जायुनि ते तव्हां कमु न आहिनि कराया फौरी तौर ते उते कमु करायो। हा, हालांकि हिन वक़्तु कमु कराइण इलेक्शन कमीशन जे जेको आहे त ज़ाब्ता अख़लाक जी भंजकड़ी आहे। जीअं तव्हां गुज़िरियल ॾींहुं जेको आहे त शदात कोट सां लॻ तालुको आहे कुबो सईद ख़ान, उन जी जेको आहे UC हज़ारवाह में मीर नादर ख़ान मक्सी पारां जेको इतला आहिनि त 50 खां वधीक सोलर प्लेटूं जेको खणी वञी ॻोठणनि खे जेको आहे त लॉलीपॉप ॾेई हाणे असांजो तव्हां अंदाज़ो लॻायो असांजे जेको आम माण्हुनि जी जेको मेंटल अप्रोच इहा आहे। 5 साल जिन लोड़ियो आहे, जेको बोर्ड में जिन जा बचा दरबदर थिया, ज़लील थिया, करोड़े रुपयनि जा नुक़सान थिया, फसल लुड़ी विया, उन्हनि माण्हुनि खे हिकिड़ी सोलर प्लेट खणी वञी ॾेई नादर ख़ान मक्सी उते जेको आहे उन्हनि जा केक ॿराड़ी वारा उहे इलाइक़ा जिते पीअण जो पाणी कोन्हे उते हिन साहबनि खे मिनरल वाटर नेस्ले जा पेश कया विया। पाण उन्हनि माण्हुनि खे खाइण जे लाइ जेको आहे त हिकिड़े वेले जे जेको आहे त मानी कोन्हे, अटो कोन्हे, हिन साहबनि जे लाइ उते बेकरियुनि मां बिस्किट घुराया विया, हिननि साहबनि जे लाइ उते खाजा पिस्ता बादाम घुराया विया। हिननि जो आदुरबाह कयो थो वञे। माण्हुनि में अञा शऊर जी कमी आहे, माण्हुनि खे शऊर ईंदो, पर ईअं न आहे त जेके माण्हू तव्हांजो इहो नची करे जेको तव्हांजो आदुरबाह कनि था, जेको पाण जेको आहे त पिनी पंहिंजो पेट गुज़र करण लाइ मजबूर आहिनि, पर तव्हांजे लाइ जेको आहे उते इंतज़ाम कनि था, ईअं न आहे। मजमूई तौर ते सभु माण्हू बि जेको आहे ईअं बेवकूफ़ बि न आहिनि। जेको शऊर आहे उहो तव्हांजी रस्ता रोक करे थो। ताज़ो गुज़िरियल राति मीरो ख़ान में जेको आहे वरी हिकु ॿियो वाक़ियो पेश आयो आहे। PP सिंध सदर जेको आहे त निसार अहमद खोड़ो खे जेको आहे मीरो ख़ान में जेको आहे उते जेको आहे त शहरनि घेरे वरितो आहे। उते उन सां गॾु जेके मक़ामी जेके उहिदेदार हुया, जेके अॻवान हुया, सूरत हाल अहिड़ी जुड़ी वई जो उहे मक़ामी अॻवान उतां कन कढाए निकिरी हलिया विया। हुन वीचारे खे उते अकेलो छॾे विया। वीडियो जेको आहे उनजी जेको वायरल आहे, वीचारो रड़ियूं थो करे त मूंखे विच में फासाए तव्हां काॾे भॼी विया आहियो। हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर आहे निसार अहमद खोड़ो ऐं PS 15 जो उम्मीदवार आहे, उन जी इहा हालत थी आहे। ऐं PS 14 जो जेको उम्मीदवार आहे मीर नादर ख़ान मक्सी PP सिंध जो मज़बूत उम्मीदवार आहे, उन सां इहा जेको आहे त वेधन थिए पई।
ऐं उन खां अलावा नवाबज़ादा बुरहान खान चांडियो उन जो पंहिंजे ॻोठ पंहिंजे इलाइक़े पंहिंजे तक वारह में जेको आहे त निकिरणु जेको आहे त ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। नवाब सरदार खान चांडियो जे हवाले सां माण्हुनि वटि खोड़ सारियूं रिज़र्वेशन आहिनि, माण्हुनि वटि खोड़ सारा सवाल आहिनि, माण्हू इंतज़ारु कनि था त इहे नवाब साहब अचनि असां वटि अचनि त असां हिन खां पुछाणो कयूं। तव्हां पंहिंजा इलाज ॿाहिरि मुल्कनि में करायो था, पर असांजे लाइ जेके ॻोठ शहर जी टुटल फुटल जेके इस्पतालूं आहिनि जिन में डॉक्टरनि जी खोट आहे, जो उते जेको आहे त टिक्की जेका आहे पैरासिटामोल जी पेनाडोल जी असांखे उहा बि कोन थी मिले। तव्हांजा जेके जानवर आहिनि, तव्हांजा घोड़ा आहिनि, तव्हांजा कुता आहिनि, उन्हनि जे लाइ जेको आहे त खाधा जेके जेके उहे पेश कया वञनि था, असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी औलाद खे बि उहो अफोर्ड कोन था करे सघूं। तव्हांजे जानवरनि खां बि जेको आहे त असांजा ॿार असांजी औलाद वियल आहे। तव्हां असांजे वोट ते कामयाबियूं हासिलु करे तव्हां जेको आहे त आला ऐवाननि में वञी करे असांजे जेको आहे हक़ तलफ़ी करे असांजे जेको आहे त जेको सिस्टम आहे सॼो जेको आहे उनखे जेको आहे त यरगमाल करे असांजा हक़ खाई तव्हां अयाशी वारी ज़िंदगी गुज़ारियो। असांजी जेका ज़िंदगी आहे उनखे जेको आहे त तव्हां क़यामत खेज़ जेको आहे हिकिड़े जेको आहे त मामलात में असांखे छॾे ॾियो, बुक बदहाली में तव्हां असांखे छॾे ॾियो, असांखे तव्हां ऊंदहिनि में छॾे ॾियो। कंबर शदादकोट जो शदादकोट सां मिलंदड़ जेको आहे त बहराम फीडर बिजली गुज़रियल जेको आहे त 12 खां 14 साल गुज़री विया आहिनि, हिन महिल ताईं बहाल न थी सघी आहे। मां बहराम तालको बीरो ख़ान सां वाबिस्ता जेको इलाइक़ो आहे, जेको ॻोठ आहे, उन ॻोठनि सां वाबिस्ता सवें ॻोठ अचनि था। उन फीडर ते जेको ॻोठनि में जेका बिजली हलंदड़ हुई, उन ॻोठनि में 10 खां 12 साल थी विया आहिनि, हिन महिल ताईं जेको बिजली बहाल न थी सघी आहे। ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे, तव्हां जिन माण्हुनि जी ख़ुशामंद कयो था या तव्हां जिन माण्हुनि खे घुरायो था, तव्हां ॻाल्हाए बि कोन था सघो उन्हनि सां, तव्हां पुछी बि कोन था सघो। बाबा तव्हांजे पंहिंजे बंगलनि में, तव्हांजे पंहिंजे ओताकुनि में, तव्हांजे पंहिंजे रेस्ट हाउस में छा अहिड़े क़िस्म जी वेधन आहे जेको तव्हां असांजे तक असांजे ॻोठ सां कई आहे? तव्हां वटि दुनिया जी सभु शइ मौजूदु आहिनि। सो गॾोगॾु ख़ुशामंद करण वारनि जी बि जेको आहे त लाइन लॻल आहे, जंहिंखे जेको आम सिंधी में जेको आहे चमचागिरी चवंदा आहिनि, वाठागिरी चवंदा आहिनि। ऐं सभ खां वॾी अहम ॻाल्हि इहा आहे त जेको आहे त कंबर शदादकोट ज़िले में ख़ासि तौर ते सनाथुल्ला जेके वॾेरा आहिनि, जिन हमेशह चमचागिरी जो वाठागिरी जो जेको आहे त किरदारु निभायो आहे, 2022 जी ॿोॾि में उन्हनि जेको आहे चमचनि, उन्हनि वाठनि जे लाइ, उन्हनि जेको आहे सननथुलनि जेको वॾेरनि जे लाइ, हथ ठोकियनि वॾेरनि जे लाइ जेको आहे त इहे नवाबनि, इहे सरदारनि, इहे मीरनि पीरनि जे बंगलनि जा गेट बि बंदि हुया। थोरो शर्म हया करणु खपे, थोरो पंहिंजो उहो ॾुखियो वक़्तु यादि करणु खपे त कीअं उहो ॾुखियो वक़्तु असां गुज़ारियो हुयोसीं। मजमूई तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ जेको आहे तमामु ॾुखियायूं आहिनि, मजमूई तौर ते। ऐं जेको हिते जेके इतिहाद जुड़ियल आहिनि, उन में जेको आहे त वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके मुख़ालिफ़ीन आहिनि उहे तमामु घणे तइदाद में मौजूदु आहिनि। ऐं जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको मुक़ाबिलो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उमेदवार सां आहे। सो कंबर शदादकोट में घटि में घटि जेको आहे त 2 टकनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उमेदवार आहिनि, PS14, PS15 उमेदवार सख़्तु ॾुखियाई जो शिकार आहिनि। ऐं हिननि उमेदवारनि जी नाक़िस कारकर्दगी जे करे सभ खां वॾी अहम ॻाल्हि इहा आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी जो खटण में ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। आम माण्हू चवनि था त हिते MPA साबिक़ MPA मीर नादिर ख़ान मक्सी, साबिक़ MPA गंवर ख़ान इसरान को बि कमु नाहे कयो। असां हिननि खे पीपल्स पार्टी खे वोट छो कयूं? छो जो NA 196 में मीरो ख़ान, सिजावल, कुबो सईद ख़ान ऐं शदादकोट तक अचनि पिया। ऐं इन टकनि ॿिन्ही जेको आहे त PS में जेके असांजा जेको NA जेको अचे पियो 196 आहे, इन ॿिन्ही जा जेको आहे उमेदवार जेके साबिक़ MPA रहिया आहिनि, गंवर ख़ान इसरान ऐं मीर नादिर ख़ान मक्सी रहिया आहिनि, जिन जी कारकर्दगी 0 आहे। माण्हू सख़्तु नाराज़ आहिनि। जॾहिं मीर नादिर मक्सी जी माण्हू मुखालफ़त कनि था, जॾहिं गंवर इसरान जी मुखालफ़त कनि था, निसार अहमद खोड़ो खे क़बूल करण लाइ तयारु कोन्हनि, त बिलावल भुट्टो ज़रदारी जो खटण में ॾाढो ॾुखियो आहे। सो हिन दफ़े जेको इतिहाद जुड़ियल आहे, उन इतिहाद में GDA पारां मुज़फ़र ख़ान बिरोही खे जेको हिते PS14 में बीहारियो वियो आहे। ऐं जेको आहे त GDA ऐं जेको आहे त ॿियनि जमायतुनि जो जेको मथे जेको इतिहाद आहे, नून लीग जो जेको हमायूं ख़ान मुगेरी PS15 ते निसार अहमद खोड़ो खे हाराइण जे लाइ पुरज़म आहे। ऐं वॾो कांटे जो मुक़ाबिलो थी सघे थो। PS14 PS15 NA 196 बिलावल भुट्टो जे लाइ ही तक खटणु एतिरो आसान नाहे रहियो, हिननि नुमाइंदनि जी 0 कारकर्दगी जे करे। अगर हिननि जी कारकर्दगी बहितर हुजे हा त बिलावल भुट्टो ज़रदारी आसानी सां हितां खां विन करे सघे पियो।
पर हिननि जे जेको आहे त अमलनि हिननि जे जेका आवाम जी जेका हिननि ख़िदमत कई आहे, जेका आवाम जी हिननि जी मालिकी कई आहे, उन मालिकी जे पेश नज़र आवाम हिन वक़्तु हिननि खे पंहिंजे ॻोठ में घिड़ण जी बि इजाज़त कोन थो ॾिए। सो जीअं जीअं अपडेट्स जेको आहे त सियासत जे हवाले सां जेको जुड़ंदा वेंदा तव्हां सां पेश कंदा रहंदासीं। ऐं मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे माशूक कोसो ऑफिशियल नाले सां, उनखे जेको आहे त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जो बटन उनखे जेको आहे दॿायो, त जीअं जेके तमामु वीडियोस तव्हां ताईं वक़्त सां पहुची सघनि। ऐं उनखे अलावा जेको मुंहिंजो फेसबुक ते जेको पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, जेको आहे उनखे वधि खां वधि फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो, जीअं अपडेट्स आहिनि तव्हां ते पहुची सघनि। तेसिताईं पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।